खिदमत में इन हवाले से आयत तकबीर इब्तिदाई पेश करी वदीक तफसील से इन हवाले से उन्होंने खिदमत में अर्ज़ करी। सलवात पढ़ो मोहम्मद। इन खाग में जो अवां जी खिदमत में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कजनि, कुछ सवालात मूं वटि आहिनि, अवां जी खिदमत में अर्ज़ कयां थो। क़ुरान मजीद में सूरतुनि जे इब्तिदा में, कुछ सूरतुनि जे इब्तिदा में हुरूफ़ मुक़त्तआत आहे। हुरूफ़ मुक़त्तआत उहे हर्फ़ चया वेंदा आहिनि जिन खे मिलाए लफ़्ज़ ठाहे न पढ़ियो वेंदो आहे, जीअं अलिफ लाम मीम। अलिफ उनजो नालो अलहदा पढ़ियो वेंदो, लाम अलहदा पढ़ियो वेंदो, मीम अलहदा पढ़ियो वेंदो, मिलाए लफ़्ज़ अलम न पढ़ियो वेंदो। इनखे हुरूफ़ मुक़त्तआत चवंदा आहिनि, यानी कटियल आहिनि, टुकड़ा टुकड़ा आहिनि, ये पाण में मिलियल लफ़्ज़ न आहे। सवाल इहो आहे त जॾहिं क़ुरान मजीद समूरो हिदायत आहे त पोइ इन हुरूफ़ मुक़त्तआत में कहिड़ी हिदायत आहे? हिकु आम माण्हूअ जे लाइ इन हुरूफ़ मुक़त्तआत में कहिड़ी हिदायत आहे? अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान मजीद खे नाज़िल कयो आहे ऐं हिन क़ुरान मजीद जो अल्लाह जो किताब हुजणु, इन ते दलील ख़ुदि क़ुरान मजीद आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जेका हदीस इरशाद फरमाई सकलैन वारी, मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा। हिकु अल्लाह जो किताब आहे, हिकु मुंहिंजी इतरत अहल बैत आहे। ऐं अल्लाह जो किताब सिकले अकबर आहे, मुंहिंजी इतरत अहल बैत सिकले असगर आहे। सिकले अकबर ऐं असगर कहिड़े हवाले सां? त उहे क़ुरान मजीद जे तरफ़ इशारो था कनि। असांजे हक़ानियत जो दलील क़ुरान मजीद आहे। जॾहिं क़ुरान मजीद खां पुछो थो वञे त तुंहिंजी दावा आहे त तूं अल्लाह जो किताब आहे, तो वटि दलील कहिड़ो आहे? त क़ुरान मजीद चए थो मां पंहिंजो दलील पाण आहियां, मां पंहिंजो दलील पाण आहियां। यानी छा मतिलबु? क़ुरान मजीद चए थो मां पंहिंजो दलील इन तरह सां पाण आहियां त जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीअ किताब अल्लाह जे तरफ़ां न आहे त हिन जहिड़ो ठाहे ॾेखारियो। इन चैलेंज सां क़ुरान मजीद चवे थो त तव्हां हिन जहिड़ो किताब न ठाहे सघंदव ऐं हरगिज़ न ठाहे सघंदव। इन करे मां पंहिंजो दलील पाण आहियां। अगरि तव्हां वटि शक आहे, बदगुमानी आहे त हीअ अल्लाह जो किताब न आहे, कंहिं इंसान ठाहियो आहे, त तव्हां बि इंसान आहियो, तव्हां बि इहे ई हुरूफ़ अलिफ बा ता इहे इस्तेमालु करे अहिड़ो किताब ठाहे ॾेखारो या इन जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। क़ुरान मजीद इन चैलेंज खे बयानु कयो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते। सभ खां पहिरीं त क़ुरान मजीद चयो हिन जहिड़ो क़ुरान मजीद ठाहे ॾेखारियो। पोइ वरी चैलेंज खे तव्हां इन जहिड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो। क़ुरान मजीद चैलेंज आहे। अगरि तव्हां सम्झो था हीअ अल्लाह जो किताब न आहे, इहे ई हर्फ़ इस्तेमालु करे तव्हां बि अहिड़ो का सूरत ठाहे ॾेखारियो। हीअ चैलेंज आहे हुरूफ़ मुक़त्तआत हिकु तरह सां त जेकॾहिं तव्हां क़ुरान मजीद खे अल्लाह जो किताब नथा सम्झो त इन्हनि ई हर्फ़नि खे इस्तेमालु करे तव्हां बि ठाहे ॾेखारियो। तंहिंजे करे आम माण्हूअ जे लाइ इन में हिदायत इहा मौजूदु आहे त जहिड़े नमूने सां ॿियनि आयतुनि में चैलेंज ॾिनो वियो आहे, हिन तरह सां बि चैलेंज ॾिनो वियो आहे त इन्हनि हर्फ़नि खे इस्तेमालु करे तव्हां बि हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। हिकु सवाल हीअ आहे त अल्लाह तबारक व तआला अंबिया त घणा मबूस कया आहिनि ऐं मशहूर तादाद 1,24,000 आहे।
लेकिन क़ुरान मजीद में 25-26 जो ज़िक्र आहे। 25-26 इन करे चवां थो छो त ॿ नाला अहिड़ा आहिनि जिन जे लाइ मुफ़सरनि जो इख़्तिलाफ़ आहे। के चवनि था हिकिड़ी शख़्सियत जा नाला आहिनि ॿ, के चवनि था न शख़्सियतूं ॿ आहिनि। अगरि शख़्सियतूं ॿ आहिनि त 26 नाला थींदा। अगरि शख़्सियत उहा हिकिड़ी आहे त 25 टोटल शख़्सियतुनि जो तारुफ़ क़ुरान मजीद करायो आहे। ॿियनि जो तारुफ़ छो नाहे करायो? क़ुरान मजीद को तारीख़ जो किताब न आहे जेको नाला बयान करे न। क़ुरान मजीद हिदायत जो किताब आहे, हिदायत जो किताब आहे। हाणे हिदायत खे बयान कंदे क़ुरान मजीद इहे जेके नाला ॿुधाए थो, इन करे थो ॿुधाए त क़ुरान मजीद इहो ॿुधाइणु चाहे थो, अलाह ताला इहो ॿुधाइणु चाहे थो ही मुस्तफ़ा जेको हिदायत खणी आयो आहे इहो को नओं कोन्हे कमु, इहो पुराणे दौर खां वठी जारी आहे। ये अंबिया ईंदा रहिया आहिनि। हज़रत आदम आयो, हज़रत नूह आयो, हज़रत इब्राहिम आयो, हज़रत मूसा आयो, इहे ईंदा रहिया आहिनि अंबिया। हिकु नओं कमु कोन्हे जो तव्हां कोई ताजुब कयो हिन ते त नबी आयो आहे असां वटि। न, इहो दुनिया में अलाह ताला अंबिया मोकिलींदो रहियो आहे। उन्हनि मां ही उहे नाला आहिनि जेके तव्हां बि सुञाणो था। हज़रत आदम खे सभु अरब सुञाणंदा हुया, हज़रत नूह खे सभु अरब सुञाणंदा हुआ, हज़रत मूसा, हज़रत ईसा, हज़रत इब्राहिम, इन्हनि सभिनी खे अरब सुञाणंदा हुया। त क़ुरान मजीद नाला उन्हनि जा खयां आहिनि जिन खे अरब सुञाणंदा हुया। बयान इहो करिणो आहे त तव्हां पाण इहो ॼाणो था ऐं हिननि नालनि खां बि वाक़िफ़ आहियो त पोइ कीअं था चओ त मोहम्मद को नओं पैगाम खणी आयो आहे, अलाह ताला खां को नओं शख़्सियत आई आहे। न, ही ईंदो रहियो आहे, अंबिया ईंदा रहिया आहिनि ऐं ही उन सिलसिले जी आख़िरी कड़ी आहे। लेकिन ही को नओं नबी न आहे, न अंबिया रसूल ईंदा रहिया आहिनि। तंहिंजे करे अलाह तबारक व तआला जेके नाला ॿुधाया उहे सिर्फ़ु उहे ॿुधाया जेके अरब जिन खां वाक़िफ़ हुया। अगरि नओं को नालो ॿुधायो वञे त अरब पहिरियों त चवंदा इहो नबी किथे आहे, हुयो किथे, असां त सुञाणो ई कोन। त असुल जेको बहस उहो ख़तमु थी वञे, वरी बहस ॿिए पासे हलियो वञे हा। तंहिंजे करे अलाह तबारक व तआला सिर्फ़ु उन्हनि अंबिया जा नाला खयां आहिनि जिन खे अरब सुञाणंदा हुया। ॿुधाइणो सिर्फ़ु इहो आहे त रसूल करम जन को नओं कमु खणी कोन आया आहिनि। हीउ अलाह तबारक व तआला जो पहिरें इंसान खां वठी इहो कमु जारी आहे। अंबिया ईंदा रहिया आहिनि, हीउ तव्हां बि ॼाणो था, तव्हां बि सुञाणो था, तव्हां बि मञो था त हीअ अलाह जे तरफ़ां आया हुया। इन ई सिलसिले जी आख़िरी कड़ी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। इन करे क़ुरान मजीद कंहिंजा ॿिया नाला न खणा। कल अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयो त क़ुरान मजीद इमामत जे मुकमिल नज़रिए ऐं अक़ीदे खे बयानु कयो। सभ खां पहिरीं क़ुरान मजीद इमामत जे हवाले सां इन हक़ीक़त खे बयानु कयो त इमामत जी असुल हक़ीक़त छा आहे। इमामत जी असुल हक़ीक़त हुकूमत आहे या हिदायत आहे? असां मुस्लमाननि में इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा चवनि था हुकूमत, हिकिड़ा चवनि था हिदायत। पोइ हिदायत जे तहत हुकूमत क़ुरान मजीद बयानु कयो वजअलनाहुम अइम्मतन यहदून बिअम्रिना, असां उन्हनि खे इमाम बणायो हुयो, उहे असांजे अमर सां हिदायत कंदा हुया। तंहिंजे करे इमामत जी असुल हक़ीक़त हिदायत आहे, उनजे तहत में हुकूमत आहे। अगरि जेको आहे हुकूमत न बि मिले तॾहिं बि हादी हादी आहे, अलाह तबारक व तआला जो कमु करे। पोइ असां चयो त जॾहिं इहो हादी बणिजी आयो आहे त पोइ हिनखे सलाहियतूं कहिड़ियूं खपनि, कैपेबिलिटीज़ कहिड़ियूं खपनि, छो त हर माण्हू हर कमु न आहे करे सघंदो। तव्हांखे प्राइमरी जो टीचर रखिणो आहे, सलाहियतूं हिकिड़ियूं, हाई स्कूल जो टीचर रखिणो आहे, सलाहियतूं मथायूं, कॉलेज जो रखिणो आहे अञा मथायूं, यूनिवर्सिटी जो उस्ताद रखिणो आहे अञा मथायूं। इन करे जेको अलाह जे तरफ़ां हादी थींदो उन में सलाहियतूं कहिड़ियूं हुजणु घुरिजनि। असां कल अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयो सभ खां अव्वल सलाहियत इस्मत आहे, मासूम हुजणु शर्त आहे। मासूम हुजणु शर्त आहे हादीअ जे लाइ
हादी मासूम हूंदो त पंहिंजी ज़िम्मेदारी अदा करे सघंदो, अगर हादी मासूम न हूंदो त पंहिंजी ज़िम्मेदारी अदा न करे सघंदो। कल इनखे थोरो बयान कयो ऐं इन जी मज़ीद वज़ाहत तव्हांजे तव्हां ॾिसंदा आहियो हुकूमतूं फौज ठाहिनि थियूं, फौज में भर्ती कनि था माण्हू, नओं माण्हू भर्ती कयो वियो। हाणे भर्ती कयो वियो आहे, सभ खां पहिरीं हिनखे छा ॾिनी वेंदी? ट्रेनिंग ॾिनी वेंदी, तरबियत ॾिनी वेंदी। तरबियत मिली आहे, हाणे जेकॾहिं हिनखे महाज़ ते मोकिलणो आहे त असलहो ॾिनो वेंदुसि या न? जेकॾहिं का हुकूमत फौजीअ खे बग़ैर असलहे जे मोकिले त अक़ल जो कमु थींदो? हर कोई चवंदो बाबा जॾहिं तूं मोकिलेसि तो महाज़ ते त असलहो त ॾियसि। साॻे नमूने सां अल्लाह तबारक ताला जॾहिं कंहिंखे नबी थो बणाए या कंहिंखे हादी थो बणाए, लाज़मी आहे हुनजे लाइ मासूम बणाए। अगर मासूम न बणाईंदो त पोइ हादी पंहिंजी ज़िम्मेदारी अदा न करे सघंदो। हाणे इन हक़ीक़त खे सम्झो। मां मुंहिंजे ख़िदमत में ये कुझु रातियूं अर्ज़ु कंदो रहियो आहियां ऐं मुंहिंजो तरीक़ो इहो आहे त मां अहिड़े नमूने सां तव्हांजे ज़हननि ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचाइणु चाहींदो आहियां ताकि ॻाल्हियूं ज़हन में रहिजी बि वञनि ऐं किथे तव्हांखे बयानु करणो हुजे त बयानु बि करे सघो। इन करे पंहिंजे ज़हन खे खोले वज़ाहत सां तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधो ऐं जेको सवाल एतिराज़ हुजे सुभाणे ताईं तव्हां करे सघो था। हुन में कोई जेको आहे हर्ज कोन्हे, बल्कि सवाल करणु भली ॻाल्हि हूंदी आहे। छो हादीअ जे लाइ मासूम हुजणु लाज़मी आहे? चाहे हादी नबीअ जी सूरत में हुजे, चाहे हादी इमाम जी सूरत में, हादीअ जे लाइ मासूम हुजणु शर्त आहे। अल्लाह ताला हादी छो थो बणाए? मिसाल तौर नबी छो बणायो अथई? नबीअ ते वही नाज़िल कंदो, पैगाम दीन शरीयत नाज़िल कंदो, या शरीयत नबीअ खे पहुचाइणी आहे आम इंसाननि ताईं। हाणे इन में केतिरियूं सलाहियतूं खपनि थियूं, ज़रा गौर फरमाइजो। अल्लाह ताला खे नबीअ ते दीन नाज़िल करणो आहे, शरीयत नाज़िल करणी आहे। नबीअ खे वरी इहे पहुचाइणो आहे उम्मत ताईं। हाणे कॾहिं कॾहिं थींदो आहे हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो पियो, उन ॻाल्हि हिकिड़ी चई ऐं साम्हूं वारे वरी ॿी सम्झी वरिती। उमूमन थींदो आहे, असां बि स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़िया आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो टीचर आयो, उस्ताद आयो, हुन पढ़ायो, ॿार ॿ शागिर्द निकिता साॻी क्लास में, हिकिड़े चयो त उस्ताद हीअं चयो, ॿिए चयो त उस्ताद हीअं चयो। इख़्तिलाफ़ थींदो आहे। छो? इन करे त हुन हिकिड़ी ॻाल्हि चई पर सम्झण वारे पंहिंजे पंहिंजे मुताबिक़ सम्झो। इहो बि इत्तेफ़ाक़ थींदो आहे, थी सघे थो इहे ॿई शागिर्द, हिकिड़ो चए थो उस्ताद हीअं चयो, ॿियो चयो उस्ताद हीअं चयो, इहे पाण में गॾिजी जॾहिं वरी उस्ताद वटि आया ऐं चयूं त सही असां पाण में इख़्तिलाफ़ कयो आहे, तव्हां जेका ॻाल्हि चई उहा हीअ चए थो हीअं चई, मां चए थो हीअं चई। थी सघे थो उस्ताद चयो बाबा तव्हां ॿई ग़लति था चओ, मां हीअं चयो ई कोन, मां त हीअं चयो। थींदो आहे। हाणे जेकॾहिं अल्लाह तबारक ताला दीन हिकिड़ो नाज़िल करे ऐं नबी ॿियो सम्झे त अॻिते ताईं छा पुॼाईंदो? सम्झ जी कोताही थींदी आहे। तंहिंजे करे मासूम उहो आहे जंहिंमें इहा सम्झ जी कोताही न हुजे। जेको सम्झाएसि अल्लाह तबारक ताला उहो ई सम्झे। सम्झ में कमी कोताही न हुजणु इहो इस्मत जो पहिरियों मरहलो। ॿियो मरहलो अल्लाह ताला नाज़िल कयो आहे। थी सघे थो हिकिड़े वहीअ में 50 पैगाम नाज़िल थिया हुजनि, 50 हुक्म नाज़िल थिया हुजनि। नबी 50 हुक्मनि मां 40 यादि रखे, 10 विसरी वञनि से छा पहुचाईंदो?
अधूरो दीन। इन जो मतलब आहे नबी अहिड़ो हुजणु घुरिजे जंहिंजे याददाश्त में बि का कमी कोताही न हुजे, जेतिरो अल्लाह तबारक व तआला दीन नाज़िल करे सो पूरो यादि रखे। ॿियो मरहलो आहे इस्मत जो। पहिरियों मरहलो सम्झ में इस्मत, ॿियो मरहलो याददाश्त में इस्मत, ॿियो मरहलो बयान ऐं तबलीग में इस्मत, बयान ऐं तबलीग में इस्मत। असां तव्हां स्कूल कॉलेज में गुज़र रहिया आहियूं, कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं साईं फलाणे उस्ताद वटि इल्मु त ॾाढो आहे पर सम्झाइण नथो अचेसि। इल्मु अथसि पर सम्झाइण जो तरीक़ो न अथसि, यानी छा सम्झाइण में कमी कोताही अथसि। हाणे जेकॾहिं नबी बि ईअं हुजे, उनजे सम्झाइण में कमी कोताही हुजे त अॻिते छा पहुचाईंदो? अॻिते पहुचाए कोन सघंदो सही नमूने सां। अल्लाह ताला हुनखे बणायो आहे ताकि सही पहुचाए। इन जो मतलब आहे त नबीअ जे बयान में बि का कमी कोताही न हुजणु घुरिजे। पहिरियों छा थियो? सम्झ में इस्मत, ॿियो यादाश्त में इस्मत, टियों तबलीग ऐं बयान में इस्मत। जेको अल्लाह ताला ॿुधायोसि उहो ई बयान करे, उन खां सवाइ ॿियो कुझु बयान न करे। टियों मरहलो। चौथों मरहलो इस्मत जो, नबी पैगाम थो ॾे, चए सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। अल्लाह ताला चयो सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। नमाज़ पढ़ो 5 वक़्त, सुबुह जी नमाज़ फलाणे वक़्त ते पढ़ो। पैगाम पहुचाई, सुबुह जो पाण सुतो पियो, सुबुह जी नमाज़ ते पाण उथे पवंदो। हिन जी तबलीग असर कंदी? तबलीग असर कोन कंदी। इन करे त माण्हू चवंदसि जेको खणी आयो आहे, जेकॾहिं हुन ते एतमाद थी, यकीन थी, अमल त पाण अमल कर, पोइ असांखे चओ। तंहिंजे करे चौथों मरहलो इहो आहे त नबी इहो जेको बयान करे उन ते पाण बि अमल करण वारो हुजणु घुरिजे, यानी किरदार में इस्मत। 4 मरहला थिया हाणे इस्मत जा। पहिरियों मरहलो सम्झ में इस्मत, अल्लाह ताला जेको सम्झाएसि उहो ई सम्झे। नंबर 2 यादाश्त में इस्मत, जेतिरो अल्लाह ताला पैगाम ॾिनो अथसि पूरो यादि रखे, विसारे न, विसर जो मरीज़ न हुजे। बयान में इस्मत, सही बयान करे, जेको अल्लाह चयो अथसि सही बयान करे। ऐं नंबर 4 किरदार में इस्मत, जेको ॿियनि खां चाहे थो अवल पाण अमल करे। 4 मरहला गॾिजनि त इहा इस्मत थींदी आहे। हाणे छा नबी गैर मासूम हुजे त पंहिंजी ज़िमेदारी अदा करे सघंदो? न करे सघंदो। इहो ईअं ई आहे जो तव्हांखे मिसाल ॾिनमि त हुकूमत भर्ती कयो आहे फौजी, सरहद ते मोकिले थी पर हथियार ॾिएसि कोन। हाणे वीचारो कीअं हिफ़ाज़त कंदो? महाज़ ते कीअं हिफ़ाज़त कंदो? हिफ़ाज़त करण लाइ हुनखे हथियार खपनि था। हथियार हुकूमत ॾिएसि न, ईअं चएसि त वञ। साॻे नमूने सां अल्लाह तबारक व तआला नबी त बणाए पर उनखे मासूम न बणाए। इन जो मतलब इहो आहे त अल्लाह ताला कोन थो चाहे त हुनजो पैगाम को सही नमूने सां पहुचे। वरना अगर अल्लाह तबारक व तआला चाहे तो न सही नमूने सां पहुचे त पोइ इन नबीअ जो मासूम हुजणु लाज़िम। हाणे नबी ऐं इमाम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? नबी ऐं इमाम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? नबी उहो आहे जेको अल्लाह वटां दीन वठंदो आहे, बाक़ी साॻा कम अथसि, यादाश्त, सम्झ, यादाश्त, बयान, किरदार। इमाम दीन नबीअ वटां वठंदो आहे, बाक़ी मरहला साॻा अथसि। नबीअ वटां जेको दीन वठे सही सम्झे, नबीअ वटां जेतिरो दीन वठे पूरो यादि रखे, नबीअ वटां जेको दीन वठो अथई उहो ई बयान करे ऐं पंहिंजो किरदार बि उनजे मुताबिक़ हुजणु घुरिजे। अगरि इहो न हूंदो त अल्लाह ताला हिनखे जॾहिं हादी बणाईंदो त नबीअ वटां वठंदो कुझु थी सघंदो सम्झ, कुझु ॿी हुजेसि ॿियो सम्झंदो ॿुधाए ॿियो, हादी त कोन थी सघंदो।
नबी वटां वरितई, कुझु विसरी वियसि, कुझु यादि रहियसि, जेको बयानु कंदो कहिड़ो छा बयानु कंदो, बयानु करण जी सलाहियत कोन अथसि, तॾहिं वहाबी कोन थो थी सघे। जेकॾहिं पंहिंजो किरदारु दुरुस्त न हूंदुसि त हर को चवंदो अल्लाह ताला तोखे हादी बणायो आहे, पाण त अॻ में अमल कर, पोइ असांखे चओ। इन करे हादीअ जे लाइ मासूम हुजणु शर्त आहे। अगरि मासूम न हूंदो त पंहिंजो कम ई करे न सघंदो, पंहिंजी ज़िमेदारी अदा न करे सघंदो। इन करे इमाम जे लाइ मासूम हुजणु शर्त आहे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। इन इस्मत खे यादि रखिजो। इस्मत माना उहो न आहे असां वटि चवंदा आहियूं नंढड़ो ॿारु हूंदो आहे, अब हम हुनखे चवंदा आहियूं मासूम ॿारु। मासूम ॿार जो मतिलबु आहे का ॻाल्हि कोन थो सम्झे, उन माना में मासूम न आहे। जॾहिं नबीअ जे लाइ चवंदा मासूम आहे, इमाम जे लाइ चवंदा मासूम आहे, जीअं ॿार खे चवंदा आहियूं ॿार खे मासूम असां पंहिंजी ॿी ॿोलीअ में चवंदा आहियूं। जॾहिं नबीअ खे मासूम था चऊं या इमाम खे मासूम था कयूं, चऊं त इहे 4 मरहला इस्मत जा आहिनि। सम्झ में इस्मत, यादाश्त में इस्मत, बयान में इस्मत, किरदार में इस्मत। हाणे अचो आए ततहीर इस्मत खे कीअं थी साबित करे। आए ततहीर इस्मत खे कीअं थी साबित करे। हाणे जेको तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करे चुको आहियां, 4 मरहलनि खे इन जी हिकु तारीफ़ ऐं डेफिनेशन रखायूं। इस्मत यानी छा? इस्मत यानी गुनाह ऐं ख़ता खां महफूज़ हुजणु। इस्मत छा आहे? गुनाह ऐं ख़ता खां महफूज़ हुजण जो नालो इस्मत आहे। गुनाह ऐं ख़ता ॿ शयूं, गुनाह ऐं ख़ता ॿ लफ़्ज़ छो? गुनाह काफ़ी न आहे, न काफ़ी न आहे। गुनाह ऐं ख़ता में फ़र्क़ु छा आहे? गुनाह ऐं ख़ता में फ़र्क़ु इहो आहे, गुनाह अल्लाह जी नाफ़रमानी आहे, ॼाणी वाणी। वेठो आहियो, नमाज़ जो वक़्तु बि थी विया, ख़बर आहे त वक़्तु थी विया, ॼाणी वाणी कोन थो पढ़ा। गुनाह ॼाणी वाणी नाफ़रमानी करणु, ॼाणी वाणी नाफ़रमानी करणु गुनाह। राति जो सुतुसि, सुबुह जो उथियुसि उन वक़्तु जॾहिं सिज निकिरी चुको हुयो। हाणे इहो जेको सुबुह जी नमाज़ मूंखां क़ज़ा थी वई, इहो गुनाह न आहे, ॼाणी वाणी कोन कयो, ख़ता आहे। इहा ख़ता जेका बग़ैर ॼाणी वाणी कई वञे उहा ख़ता आहे, नाफ़रमानी। जेका ॼाणी वाणी कजे उहा गुनाह। मासूम न सिर्फ़ इहो त ॼाणी वाणी गुनाह न आहे कंदो, बल्कि हुनखां ख़ता बि न आहे थींदी। यानी छा? ॼाणी वाणी अल्लाह जो पैगाम ॿियो न आहे ॿुधाईंदो, ख़ता में बि हिन खां ॿियो साफ़िर न आहे करे चुकोसि। वरी हुनखे दोहरायां थो ऐं अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ थो कजे त इहो आए ततहीर इस्मत ते कीअं दलील आहे। इस्मत ते कीअं दलील? आयत किथां खां शुरू थी थिए? इन्नमा युरीदुल्लाह। आयत क़ुरान मजीद में हिन जो अॻियो हिसो बि आहे, लेकिन उहो जुदा नाज़िल थियो आहे, जुदा नाज़िल थियो आहे। अर्ज़ कंदुसि तव्हांजे इन्नमा युरीदुल्लाह, अल्लाह जो त इरादो ई इहो आहे। इन्नमा सिर्फ़ जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, जेके असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ओनली, सिर्फ़ अल्लाह जो, सिर्फ़ अल्लाह जो त इरादो ई इहो आहे, लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत, अहल बैत तव्हां खां रिज्स खे परे रखे। कल अर्ज़ करे चुकोसि, अन्कुम रिज्स आहे, मिनकुम रिज्स न आहे। मिनकुम रिज्स तव्हां मां रिज्स खे परे करे, ऐं तव्हां खां रिज्स खे परे करे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। मिनकुम रिज्स जो मतिलबु इहो आहे त रिज्स अची चुको आहे, नापाकई अची चुकी आहे, पोइ अल्लाह पाक थो करे। इहो थियो मिनकुम। न, मिनकुम कोन चयो वियो, चयो वियो आहे अनकुम रिज्स, तव्हां खां रिज्स खे परे रखे। इहो तव्हां खां परे रखे, इन जो मतिलबु इहो आहे त रिज्स हिननि जे क़रीब न अची सघंदो।
ईंदो, लेकिन अल्लाह वरी उनखे धिके पोइते करे छॾे। इहो थियो हिकिड़ो मरहलो। अल्लाह ताला इन्हनि अहले बैत ताईं रिज्स खे अचण नाहे ॾिनो। ॿियो मरहलो वयुतहिरकुम, ऐं तव्हांखे पाक करे। ॿियो मरहलो जुदा। ॿियो मरहलो ततहीरन, टियों मरहलो आहे। टे मरहला तहारत जा बयान कया विया आहिनि। हिकु इहो आहे त रिज्स अचण न ॾिनो वेंदो, ॿियो पाक कयो वेंदो, ऐं पाक बि ताक़ीद सां टे दर्जे ते पाक। हाणे तो क़ुरान मजीद में ॾिसूं रिज्स छाखे थो चयो वञे। क़ुरान मजीद में रिज्स मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु थियल आहे, लेकिन तव्हां अगरि जमो कंदो त रिज्स जी माना थींदी गुनाह। गुनाह चाहे कहिड़े बि क़िस्म जो गुनाह हुजे, गुनाह रिज्स आहे। रिज्स ऐं नजस हिकिड़ी यानी बराबर बराबर माना में आहिनि, लेकिन ज्यादातर नजस इस्तेमाल थींदो आहे ज़ाहिरी नजासत लाइ, रिज्स इस्तेमाल थींदो आहे बातिनी नजासत। ई थोरो फ़र्क़ु आहे। रिज्स क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत पढ़ां थो ताकि तव्हांखे मालूम थिए त क़ुरान मजीद कीअं गुनाह जे माना में रिज्स खे इस्तेमाल थो करे। सूरे माइदा में इरशाद आहे, आयत नंबर 9, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ईमान वारनि खे हुक्म, इन्नमल खम्र वल मैसर, बेशक शराब खम्र, वल मैसर जुआ, खम्र मैसर शराब जुआ, वल अंसाब, ऐं हे जेके बुत परस्त हूंदा आहिनि, बुत परस्त पोइ बुतनि जे साम्हूं कुझु जेको आहे उहो थल्हा टाइप जा ठाहींदा आहिनि, जिते अची माण्हू उन्हनि बुतनि लाइ क़ुर्बानी कंदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे अंसाब। इहे बुतनि जे क़ुर्बानीअ जा थल्हा। वल अज़लाम, ऐं इहे ढारे हणण वारा जेके ढारो हणंदा आहिनि ऐं उनजा जेके दाणा बाणा थींदा आहिनि, इहे चार शयूं। इहे चाहे रिज्सुन, इहो सभु रिज्स आहे। शराब पीअणु चाहे रिज्स आहे, जुआ खेॾणु चाहे रिज्स आहे, इहो बुतनि जे लाइ क़ुर्बानी करणु चाहे रिज्स आहे। इहे सभु रिज्स आहिनि, यानी छा गुनाह आहिनि। गुनाह आहिनि छो त शराब पीअणु गुनाह आहे, जुआ खेॾणु गुनाह आहे, बुतनि जे लाइ क़ुर्बानी करणु गुनाह आहे। तंहिंजे करे रिज्स माना गुनाह। हाणे क़ुरान मजीद छा चयो अहले बैत लाइ, इन्नमा युरीदुल्लाहु, अल्लाह जो इरादो इहो ई आहे, लियुज़हिब अन्कुम रिज्स, तव्हां खां रिज्स खे परे रखे, गुनाह खां तव्हांखे, गुनाह तव्हां खां परे रखे। गुनाह कॾहिं बि अहले बैत जे वेझो न अची सघे। हाणे मासूम इस्मत तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कई। इस्मत छा? गुनाह ऐं ख़ता खां हिफ़ाज़त। गुनाह त वियो, गुनाह वियो, हाणे ख़ता बाक़ी रही। अल्लाह ताला अॻियो जेको जुमिलो फरमायो वही वयुतहिरकुम, ऐं तव्हांखे पाक करे। गुनाह त ख़तम थी विया आहिनि, हाणे पाक छा करे? गुनाह खे अल्लाह तबारक व तआला अहले बैत जे वेझो अचणु नथो ॾिए, त गुनाह त ख़तम थी वियो। हाणे बाक़ी छा रहियो? बाक़ी ख़ता खां सवाइ ॿी का शइ कोन रही। तंहिंजे करे अल्लाह ताला चए थो वयुतहिरकुम, ऐं तव्हांखे ख़ता खां बि असां पाक कंदासीं। ख़ता तव्हां वटि न ईंदी, ख़ता खां असां तव्हांखे पाक करे छॾींदासीं। ऐं इहो ख़ता खां पाक कहिड़े दर्जे जो हूंदो? ततहीरा, आला दर्जे जो, आला दर्जे जो हूंदो। कल तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयो, हज़रत मरियम जे लाइ क़ुरान मजीद तहारत बयान कई आहे, लेकिन हिकिड़े लफ़्ज़ सां। अल्लाह ताला मलाइका मोकिलिया, हज़रत मरियम खे अची चयोनि, मलाइकनि अची मरियम खे चयो, अल्लाह ताला तोखे मुंतखब कयो आहे इन लाइ त हज़रत ईसा जे तूं अम्मा बणजंदीअ, व तहरके, ऐं अल्लाह ताला तोखे पाक कयो आहे। तहरके तोखे हिकिड़ो दफ़ो बस। लेकिन अहले बैत लाइ छा आहे? पहिरियां त गुनाह खां पाक,
पोइ वयुत्तहिरकुम तव्हांखे पाक करे, तत्हीरन आला दर्जे जी तहारत। हिन करे अहल बैत जी तहारत बि आहे, हज़रत मरियम जी तहारत बि आहे। हज़रत मरियम बि मासूम आहे, लेकिन मासूम मासूम जे दर्जे में फ़र्क़ु आहे। मासूम मासूम जे दर्जे में फ़र्क़ु आहे। तव्हां क़ुरान मजीद जो मुतालो कयो, अंबिया जेके गुनाह खां पाक आहिनि, गुनाह खां पाक आहिनि। इहा बि शइ तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करे छॾियां, छो त उमूमन सवाल थींदो आहे, हिकिड़ो त सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। कॾहिं कुझु अंबिया जूं कोताहियूं बयान कयूं वेंदियूं, लेकिन यादि रखो इस्मत जी माना छा आहे? गुनाह जे हुन में इस्मत जी माना इहा आहे त मासूम कोई बि हराम कमु नाहे कंदो, हराम कमु नाहे कंदो ऐं वाजिब छॾींदो नाहे। वाजिब अगरि को छॾे तॾहिं बि इस्मत जे ख़िलाफ़ आहे, हराम कमु करे तॾहिं बि इस्मत जे ख़िलाफ़। लेकिन अगरि मासूम को मुस्तहब कमु छॾे ॾिए त इहो इस्मत जे ख़िलाफ़ कोन्हे। को मुस्तहब कमु छॾे ॾिए मासूम त इहो इस्मत जे ख़िलाफ़ न आहे। साॻे नमूने सां कोई मकरूह कमु करे त इहो बि इस्मत जे ख़िलाफ़ न आहे। इस्मत जे ख़िलाफ़ तॾहिं थींदो जॾहिं या त वाजिब छॾे या हराम करे, पोइ इस्मत छुटी वेंदी, पोइ इस्मत न रहंदी। लेकिन जेसि ताईं वाजिब सभई अदा थो करे ऐं हराम सभिनी खां बचे थो, मासूम आहे, थी सघे थो को मुस्तहब कमु छॾे ॾिए। हाणे अलाह ताला हज़रत आदम खे हुकुम ॾिनो हिन वण जे वेझो न वञिजो, ॾाढो आदम वियो हुनजे वेझो। हाणे चवंदा नाफ़रमानी आहे, पर इहो हुकुम वाजिब हुयो या मुस्तहब हुयो? वाजिब हुजण दलील कोई कोन्हे, मुस्तहब हुजण दलील आहे। इन करे त हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी आहे, नबी मासूम थींदो आहे, तंहिंजे करे मुस्तहब त छॾे सघे थो, वाजिब नथो छॾे। तंहिंजे करे को गुनाह न आहे इहो नाफ़रमानी, हर नाफ़रमानी गुनाह न आहे। हा, वाजिब ऐं हराम जी नाफ़रमानी गुनाह आहे। लेकिन अगरि को मुस्तहब आहे, हुकुम जीअं सुबुह जूं नमाज़ूं, सुबुह जूं बरकातूं सुन्नत आहिनि, बरकातूं वाजिब आहे। हाणे वाजिब छॾींदो त ॾोह थिए, पर सुन्नत छॾींदो त ॾोह कोन्हे, ॾोह कोन्हे। पर नाफ़रमानी न थी, नाफ़रमानी न थी, छो त हुकुम आहे त बरकातूं सुन्नत पढ़ो, पर हुकुम मुस्तहब हुकुम आहे। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ अंबिया खां जेके मुस्तहबात छॾिजी विया आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बयानु कयो। मुस्तहबात जेके छॾिजी विया आहिनि, हज़रत आदम उनजो मुस्तहब छॾजण जेको आहे बयानु कयो क़ुरान में। साॻे नमूने सां हज़रत इब्राहिम उनजो मुस्तहब छॾजण अल्लाह बयानु कयो। हज़रत मूसा मुस्तहब छॾजण जेको आहे बयानु कयो अल्लाह ताला। लेकिन तव्हां पूरो क़ुरान मजीद पढ़ी वञो, न तव्हांखे रसूल अकरम जो को मुस्तहब छॾण जेको आहे उहो मिलंदो, न अहल बैत जे हवाले सां क़ुरान मजीद जी का तव्हांखे इन क़िस्म जो उसूल मिलंदो, शइ मिलंदी त अहल बैत ही शइ छॾी आहे। जेको क़ुरान मजीद हज़रत आदम जे मुस्तहब छॾण खे बयान थो करे, हज़रत इब्राहिम जे मुस्तहब छॾण खे बयान थो करे, हज़रत मूसा व ईसा जे मुस्तहब छॾण खे बयान थो करे, छा उहो रसूल अकरम ऐं अहल बैत जे मुस्तहब छॾण खे विसारे वियो? न विसारियो न आहे। क़ुरान जो बयान न करणु ॿुधाए थो त हिननि कॾहिं मुस्तहब बि नाहे छॾियो। हिननि जे इस्मत जो दर्जो बुलंद, हिननि जे इस्मत जो दर्जो बुलंद। तंहिंजे करे इस्मत बराबरि न आहे, जीअं रसूल सभु बराबरि न आहे, अंबिया सभु बराबरि न आहे, इस्मत में भी सब दर्जा बराबर ना है। हजरत आदम जी इस्मत पंहिंजे दर्जे जी, लेकिन खातमन नबीन जी इस्मत पंहिंजे दर्जे जी। हाणे दलील किथां आयो त हीअ आयत
आए तकहीर अहले बैत जी छाती बयान करे किस्मत इन टिन मरहलन मां लियुज़हिब अन्कुम रिज्स का गुनाह के परे रखे गुनाह परे थी तंहिंजे करे गुनाह वियो यानी छा न अहले बैत को वाजिब छॾींदा न को हराम अमल अंजाम ॾींदा मुस्तहबात जे लाइ इरशाद थियो वयुतहिरकुम ततहीरा असां तव्हांखे एतिरो पाक कयो आहे जो तव्हां न कॾहिं मकरूह कंदो न कॾहिं मुस्तहब छॾींदो हीअ अहले बैत जो दर्जो आहे क़ुरान मजीद बयान कयो हाणे सवाल इहो आहे त इन आयत में इहो जेको इस्तिलाह इस्तेमाल थियल आहे अहले बैत इन अहले बैत मां मुराद केरु इन अहले बैत मां मुराद केरु छा अहले बैत मां मुराद रसूल अकरम जूं सभु अज़वाज आहिनि छा अहले बैत मां मुराद सभु बनी हाशिम आहिनि या मखसूस को शख्सियतूं आहिनि जिन खे अल्लाह तबारक व तआला इन में बयान कयो आहे अहले बैत जा क़िस्म तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो इनखे चङे नमूने सां ज़हन में रखिजो छो त शायदि तव्हां इन क़िस्म जी शइ न ॿुधी हुजे हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले अहले बैत यानी घर वारा बैत माना घर अहल माना वारा अहले बैत माना घर वारा ये बुनियादी तौर टिन किस्मनि में विराइबो आहे टिन किस्मनि में अहले बैत टे क़िस्म आहिनि पहिरियों क़िस्म उहो जॾहिं बैत मां मुराद इहो मिटीअ वारो इहो कांक्रीट वारो घर हुजे ऐं जेके बि हिन में घर रहनि था उहे सभु उन वॾी शख्सियत जा अहले बैत इनखे अरबी में चवंदा आहिनि अहले बैत सुकना यानी साकिन सुकूनत रहाइश वारा अहले बैत जेके गॾु रहनि था हिकिड़ी इमारत में इन इमारत खे अगरि घर तसवुर कजे त जेके बि गॾु रहनि था चाहे अज़वाज हुजनि घरवारियूं हुजनि चाहे नौकर चाकर हुजनि उहे बि इन घर वारनि में शामिल आहिनि पहिरियों इहो आहे अज़वाज घरवारा नौकर चाकर इहे अहले बैत आहिनि कहिड़ो अहले बैत सुकना रिहाइश वारा अहले बैत ॿियो अहले बैत आहिनि अहले बैत रिश्ते वारा नसब वारा तव्हां ॿ लफ़्ज़ ॿुधा हूंदा हसब नसब चइबो आहे पीउ जे तरफ़ां जेको रिश्तेदार ऐं हसब चइबो आहे जेके घरवारी जे तरफ़ां रिश्तेदार आहिनि जिन खे असां अंग्रेज़ में इन-लॉज़ चवंदा आहियूं घरवारी जे तरफ़ां जेके रिश्तेदार थींदा उहो हसब आहे ऐं बाबा ऐं अम्मा जे तरफ़ां जेके थींदा उहो नसब आहे नसब वारा बि अहले बैत आहिनि पोइ चाहे गॾु रहनि चाहे न रहनि मिसाल तौर हिकिड़ो माण्हू हिते रहे थो हैदराबाद में उनजो पुटु आहे उनजी धीउ आहे कंहिं बि जाब जी सूरत में कराची में रहनि था रहनि गॾु कोन था लेकिन हुनजा अहले बैत आहिनि छो त रिश्तेदार पुटु औलाद ॿियो क़िस्म जेको आहे उहो अहले बैत नसब आहिनि पहिरियों अहले बैत सुकना आहिनि ॿियो अहले बैत नसब आहिनि टियों अहले बैत मनसब आहिनि को ख़ासि मनसब थींदो आहे उनजो सरबराह थींदो आहे पोइ उन मनसब में जेके हुन सां गॾु कमु करण वारा हूंदा आहिनि उहे हुनजा अहले बैत आहिनि अहले बैत मनसब वारा अहले बैत इहे टे अहले बैत अहले बैत रिहाइश यानी अहले बैत सुकना अहले बैत नसब यानी अहले बैत रिश्ता ऐं अहले बैत मनसब यानी उहिदे जे उन हवाले सां मनसब टे इहे टई रसूल अकरम जा आहिनि सुकना वारा बि आहिनि रिश्ते वारा बि आहिनि ऐं मनसब वारा बि अहले बैत आहिनि टई अहले बैत रसूल अकरम जन रखनि था ऐं इन्हनि टिनी खे क़ुरान मजीद बयान कयो टिनी खे बयान कयो जेके गॾु रहनि था
रसूल अकरम जे अज़वाज उम्महातुल मोमिनीन, खादिमा मिसाल तौर अनस या ॿिया बि खादिम हुया रसूल अकरम सां, उहे रसूल अकरम जे ई उन्हनि हुजरनि में रहंदा हुया। तंहिंजे करे सभु इहे अहले बैत सुकना। इन्हनि जी ज़िमेदारी बि क़ुरान मजीद बयानु कई आहे, इन्हनि जो मक़ाम बि क़ुरान मजीद बयानु कयो आहे, जेके रसूल अकरम सां गॾु रहण वारा अहले बैत। क़ुरान मजीद छा थो चवे? सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। सूरह अहज़ाब में जेका आयत ततहीर आहे उहा अॻिते आहे, इन खां पहिरियां इहे आयतूं जेके आहिनि उहे आहिनि 30 खां 31 ताईं, जॾहिं त आयत ततहीर 33 नंबर आयत आहे। या निसा नबी, ए नबी जूं औरतूं यानी अज़वाज रसूल उम्महातुल मोमिनीन, मन याति मिनकुन्न बिफ़ाहिशतिन मुबय्यनतन, तवामा अगर का खातून ज़ाहिर ज़हूर को गुनाह कंदी, तवामा अगर का ज़ाहिर ज़हूर को गुनाह कंदी, युज़ाइफ़ लहू लहा अज़ाब, असां उनजी सज़ा ॿीणी ॾींदासीं। अगर बुराई कंदो त सज़ा ॿीणी ॾींदासीं, ज़िफ़ैन ॿीणी। वकान ज़ालिका अलल्लाहि यसीरा, इहो अल्लाह ते ॾाढो आसान अथव। मता इहो न सम्झो त रसूल अकरम सां गॾु था रहो त पोइ तव्हांखे सज़ा कीअं मिलंदी, न, अल्लाह जे लाइ ॾाढो आसान आहे इहो। अगर तव्हां बुराई कंदो ज़ाहिर ज़हूर बुराई त सज़ा ॾीणी। वमन यक़नुत मिनकुन्न लिल्लाहि व रसूलिही, लेकिन तव्हां मां जेका अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कंदी, नेकी कंदी, फर्मा बरदारी, व तअमल सालिहन, सालिह अमल कंदी, नुतिहा अजरहा मर्रतैन, उनखे अजर बि असां ॿीणो ॾींदासीं। यानी छा मतिलब? बुराई कंदो त सज़ा बि ॾीणी ऐं नेकी कंदो त अजर बि ॿीणो। छाजे लाइ? उनजो सबब इहो आहे, रसूल अकरम सां गॾु तव्हां रहो था। हाणे तव्हां जॾहिं रसूल अकरम सां गॾु रहो था त तव्हांजी नेकनामी बदनामीअ जो असर रसूल अकरम ते पवंदो। इन करे अगरि ग़लति कमु कंदो त तव्हांजे ग़लति कम जे करे सिर्फ़ु तव्हां बदनाम न थींदो, रसूल अकरम बि बदनाम थींदो। तंहिंजे करे सज़ा ॿीणी। ऐं जेकॾहिं नेकी कंदो त नेकनामी सिर्फ़ु तव्हांजी न थींदी, रसूल अकरम जी थींदी। तंहिंजे करे अजर बि ॿीणो। नेकी कंदो त अजर ॿीणो, बुराई कंदो त अजर सज़ा उहा बि ॿीणी। ही रसूल अकरम जा अहले बैत आहिनि, जिन में अज़वाज बि अची था वञनि ऐं खादिम बि अची था वञनि। पहिरियों। ॿियो, रसूल अकरम जा नसब वारा अहले बैत, नसब वारा अहले बैत कहिड़ा आहिनि? बनी अब्दुल मुत्तलिब, हज़रत अब्दुल मुत्तलिब जी औलाद जेका मुसलमान आहे, उहो सभु नसब में रसूल अकरम जा अहले बैत। इन्हनि जे लाइ बि ख़ासि हुकुम आहे, इन्हनि जे लाइ ख़ासि हुकुम आहे। ख़ासि हुकुम कहिड़ो आहे इन्हनि जे लाइ? क़ुरान मजीद बयानु कयो आहे त इन्हनि जे लाइ ख़ासि हुकुम इहो आहे जो गैर बनी हाशिम जी ज़कात इन्हनि ते हराम आहे, सदको इन्हनि ते हराम आहे। गैर बनी हाशिम उनजी ज़कात ही नथा वठी सघनि। औलाद अब्दुल मुत्तलिब अगर मुस्तहब हुजे त उन ते ॿियनि जी ज़कात हराम आहे। पोइ इनखे किथां मिलंदो? अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ खुम्स मां हिकिड़ो हिसो रखियो आहे, जेको इन नसब वारे अहले बैत खे मिलंदो। क़ुरान मजीद बयान तो करे सूरह अनफाल में, वअलमू अन्नमा गनिमतुम मिन शैइन, जाने वठो जेको बि तव्हांखे फ़ाइदो थिए, जंहिं बि शइ मां तव्हांखे फ़ाइदो थिए, फ़अन्न लिल्लाहि ख़ुम्सुहु, त उनजो 5 हिसो अल्लाह जे लाइ, व रसूलिही रसूल जे लाइ, व ज़िल क़ुर्बा, ऐं इहो रसूल जे ज़िल क़ुर्बा जे लाइ आहे। ज़िल क़ुर्बा मां हिते मुराद केरु? नसब वारा अहले बैत, नसब वारा अहले बैत। हाणे ही थियो ॿियो क़िस्म। टियों क़िस्म मनसब वारा अहले बैत, मनसब वारा अहले बैत। ये जेको आयत ततहीर आहे, इहो न सुकना वारा अहले बैत आहिनि, रिहाइश वारा अहले बैत, न हू
रिश्ते वारा अहले बैत, ये मनसब वारा अहले बैत। छो इन करे त अल्लाह तबारक व तआला हर कंहिंखे मासूम करार कोन ॾींदो आहे। मासूम उनखे ई करार ॾींदो आहे जंहिं ते उहा ज़िमेदारी रखंदो आहे, जेका इस्मत वारी हुजनि। छा हुकूमत कंहिंखे सिपाही न बणाए, कंहिंखे फौजी न बणाए, उनखे असलो ॾींदी? असलो छो ॾींदी उनखे? उनजी ज़िमेदारी कोन्हे उनजी। छा जंहिंखे सिपाही न बणाए उनखे फाइटर जेट ॾींदी? छो ॾींदी? उनखे ॾींदी जंहिंखे बणायो अथई। अल्लाह तबारक व तआला बि इस्मत जंहिंखे ॾिनी आहे उहा ॾिनी न करे छो त ज़िमेदारी ॾिनी आहे, छो त ज़िमेदारी ॾिनी आहे हिदायत जी। जॾहिं त ही सभु चयो नेकी कंदो त बुराई कंदो त हिनजो मतिलबु बुराई जो इम्कान आहे। जॾहिं त अल्लाह ताला हिते फरमाए थो असां तव्हांखां बुराई खां परे रखियो। इन करे नसब वारा अहले बैत हिकिड़ा, मनसब वारा अहले बैत ॿिया, ऐं रिहाइश वारा अहले बैत टियां। ये जेको आहे ततहीर आहे इहो मनसब वारा अहले बैत। हाणे मनसब कहिड़ो आहे? मनसब मनसब रिसालत आहे। तंहिंजे करे ही अहले बैत रिसालत आहिनि, अहले बैत नबूवत आहिनि। ही अहले बैत नबी न आहिनि, अहले बैत नबूवत आहिनि। ही अहले बैत रसूल न आहिनि, अहले बैत रिसालत आहिनि। हाणे तव्हां चवंदा हिन जो दलील किथे आहे? हिन जो दलील निहायत आसानीअ सां तव्हांखे उन आयत में मिली वेंदो जेका आयत तव्हां असां उमूमन पढ़ंदा आहियूं, ऐं उन खां पोइ सलवात बि पढ़ंदा आहियूं। सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद ते। कहिड़ी आयत ते सलवात पढ़ंदा आहियूं? इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। छा थो चयो वञे? इन्नल्लाह व मलाइकतहू, अल्लाह ऐं उनजा मलाइका, युसल्लूना अलन नबी, उन्हनि जी सलवात आहे नबीअ ते। कंहिं ते? नबीअ ते। अन नबी इन लफ़्ज़ ते गौर कयो। कहते हैं सलवात अन नबी, नबीअ ते सलवात है। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, सल्लू अलैहि, तहां बि इन नबीअ ते सलवात पढ़ो। सलवात कंहिं ते पढ़ी आहे? नबीअ ते पढ़णी आहे। ऐं इन आयत जे तफ़सीर में शिया सुन्नी ॿिन्ही वटि रसूल अकरम खां जॾहिं सवाल कयो साथियुनि त या रसूल अल्लाह सलाम जी त असांखे ख़बर आहे त तव्हांखे सलाम कीअं कजे, सलाम अलैकुम या रसूल अल्लाह, पर हीअ आयत चवे थी त नबीअ ते सलवात पढ़ो, तव्हां ते सलवात कीअं पढ़िजे? रसूल अकरम कीअं सेखारियो? पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम, जेको वक़्तु आहे। लेकिन रसूल अकरम छा चयो? मुहम्मद व आले मुहम्मद। कुरान मजीद में तो नबी है, नबीअ में मुहम्मद ऐं आले मुहम्मद कीअं आया? कुरान मजीद में लफ़्ज़ नबी आहे, गैर नबी जो कोई तस्करो कोन्हे को। रसूल अकरम जन इन नबीअ में मुहम्मद व आले मुहम्मद कीअं था शामिल कनि? मोहम्मद आले मोहम्मद तॾहिं शामिल थींदा जॾहिं नबी हिकिड़ो जंहिं अल्लाह जो पैगाम तो नाज़िल थिए, दीन तो नाज़िल थिए, शरीयत थी नाज़िल थिए। लेकिन इन खां पोइ बाक़ी जेके कम आहिनि उनमें आल बि इन मुस्तफ़ा जी शरीक आहे। कहिड़नि कमनि में शरीक आहे? बाक़ी कमनि में। यानी छा? जीअं रसूल अकरम खे पैगाम महफ़ूज़ रखणो आहे, आल खे बि महफ़ूज़ रखणो। जीअं मुस्तफ़ा खे पैगाम उम्मत ताईं पहुचाइणो आहे, हिननि खे बि उम्मत ताईं पहुचाइणो आहे। जीअं उम्मत ताईं पहुचाइण खां अॻु में पाण अमल करणो आहे, ईअं हिननि खे बि अमल करणो आहे। इन लिहाज़ खां ही रसूल अकरम जे कारे रिसालत में शरीक आहिनि, कारे रिसालत में, रिसालत जे कम में शरीक आहिनि। तंहिंजे करे रसूल जे मनसब जा अहले बैत छा आहिनि? रसूल जे मनसब जा अहले बैत आहिनि। ही रसूलुल्लाह जे मनसब जा अहले बैत आहिनि जिन ते सलवात पढ़ंदा। नसब वारनि ते फर्ज़ कोन्हे,
सुकना वारनि ते फर्ज़ कोन्हे, सलवात फर्ज़ आहे मनसब वारनि ते। आए ततहीर नाज़िल थी आहे मनसब वारनि जे लाइ। जेकॾहिं मवद्दत फर्ज़ थी आहे कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्ला मवद्दत फिल क़ुरबा, त इहो बि मनसब वारनि जे लाइ। तंहिंजे करे यादि रखो, अहले बैत जा टे क़िस्म आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हैसियत आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। इन टे खे वरी क़ुरान मजीद मां साबित थो कयां। हिकिड़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। तव्हां ॾिसो, अल्लाह तबारक व तआला हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो थो करे। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे तज़किरे में अल्लाह तबारक व तआला चवे थो हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ीअ ते सवार थियो, तूफ़ान अची चुको, ॿेड़ी हलण लॻी, हज़रत नूह जो पुटु ॿिए पासे पहाड़ जे पासे भॼंदो पियो वञे। हज़रत नूह अलैहिस्सलाम चयोसि त अॼु पहाड़ कोन बचाईंदो, अॼु अल्लाह जे हुकुम खां पहाड़ त बि कोन बचाई सघंदो, तंहिंजे करे हेॾे अचो, न चयो मां वञा थो। हाणे हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे चयो, पालण वारो मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पुटु आहे। अल्लाह ताला छा फरमायो, लैस मिन अहलिक, तुंहिंजो अहल न आहे, तुंहिंजो अहल न आहे। कहिड़े अहल मां अल्लाह कढियो अथसि? छा पुटु न आहे? पुटु त आहे, तंहिंजे करे रिश्ते वारो त नसब वारो त अहल बैत आहे। गॾु रहण वारो अञा ताईं गॾु रहंदो हिन वक़्त ताईं, हाणे त ॿुधंदो, हुन खां पोइ जेको आहे गॾु रहण जो को मौक़ो आहे ई कोन। तंहिंजे करे हिन वक़्त ताईं गॾु रहियो आहे। तंहिंजे करे सुकना वारो बि अहल बैत आहे, नसब वारो बि अहल बैत आहे। जंहिं अहल बैत मां अल्लाह ताला कढियो अथसि उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो मनसब वारो अहल बैत। तंहिंजे करे अल्लाह ताला चयोसि लैस मिन अहलिक, ऐं हुनजो सबब बि ॿुधायो। ऐं इन मनसब वारे अहल बैत में शामिल केरु थींदो, उनजी सिफ़त अल्लाह ताला ॿुधाई। अल्लाह ताला चयो छो इहो तुंहिंजे अहल बैत मां न आहे? अल्लाह ताला फरमायो लैस अमलुन गैरु सालिह व अमलुन गैरु सालिह, हिन जो अमल सालिह न आहे। हिन जो मतिलबु आहे इन मनसब वारे में शामिल थियण जे लाइ सालिहियत खपे थी। मनसब वारे अहल बैत में शामिल थियण जे लाइ रिश्तो नथो खपे, गॾु रहण नथो खपे, बल्कि छा थो खपे? सालिहियत खपे थी। हज़रत नूह जे पुट में सालिहियत न हुई, तंहिंजे करे इन टे मनसब में शामिल न थी सघे। तंहिंजे करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मनसब वारे अहल बैत में शामिल उहे थींदा जिन जो हर अमल सालिह हुजे, हर अमल सालिह हुजे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। हाणे वक़्तु गुज़री चुको आहे, लेकिन चंद शयूं जेसि ताईं अर्ज़ु न कंदुसि तेसि ताईं मौज़ू मुकमिल न थी सघे। हीअ आयत का अहिड़ी कोन्हे जंहिंजी तफ़सीर रसूल अकरम जन पाण बयान न कई हुजे, पंहिंजे ज़बान सां बि पंहिंजे अमल सां। इन आयत जी तफ़सीर रसूल अकरम जन पाण बयान कई। उन खां पोइ कंहिंजे लाइ या गुंजाइश न थी रहे त ॿियो को मौक़फ़ अख़्तियार करे। मां तव्हांखे चंद रिवायतूं अर्ज़ु कयां थो। सभिनी खां पहिरियां ॿ रिवायतूं अर्ज़ु थो कयां जेके सही मुस्लिम मां आहिनि। सही मुस्लिम मां ॿ रिवायतूं। पहिरीं रिवायत सही मुस्लिम मां हज़रत बीबी आयशा खां आहे। हज़रत बीबी आयशा रिवायत थी करे ख़रज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल करम जन ॿाहिरि निकिता। ही मोबाइल वारे ॾींहं जो किस्सो। रसूल करम जन घर मां ॿाहिरि निकिता गदातन, सुबुह जो। अलैहि मिर्तुन, मथन चादर पियल हुई। मुरहलन मिन शिअरिन अस्वद,
वारनि जी चादर ठहियल जानवर जे वारनि जी, थी सघे थो जेको आहे बकरी या इन जो ठहियल हुजे कारनि वारनि जी, ऐं उन ते जेको आहे उहो जीअं उठ जो रहल थींदो आहे उनजी तस्वीरूं बि छपियल हुयूं। फजाअल हसन इब्न अली, एतिरे में हसन इब्न अली आया। फअदखलहु, रसूल अकरम जन हसन इब्न अली खे पंहिंजे उन चादर में दाख़िल कयो। सुम्म जाअ अल हुसैन, उन खां पोइ हुसैन आयो। फदखल मअहु, इमाम हुसैन अची उन चादर में दाख़िल थी विया। सुम्म जाअ फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा, उन खां पोइ फातिमा ज़हरा आयूं। फअदखलहा, रसूल अकरम जन उन्हनि खे बि इन चादर में दाख़िल कयो। सुम्म जाअ अली, उन खां पोइ अली इब्न अबी तालिब आया। फअदखलहु, रसूल अकरम जन उन्हनि खे बि इन चादर में दाख़िल कयो। सुम्म क़ाल, पोइ रसूल अकरम जन हीअ आयत तिलावत फरमाई, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। आयत जो इहो हिस्सो बाक़ी हिस्सनि खां जुदा करे ख़ुदि रसूल अकरम जन पाण पढ़ियो। कंहिंजे मथां पढ़ियो? पाण हसन हुसैन अली फातिमा, पंज तन ये चादर में, ऐं पाण इहा आयत तिलावत फरमाई आहे। ऐं रिवायत करण वारी हज़रत बीबी आयशा है, इन करे हज़रत बीबी आयशा जे नज़र में इहा आयत पंज तने पाक जन हुया, रसूल अकरम जन जे नज़र में इहा आयत इन पंज तने पाक जन। हाणे कंहिंखे इख़्तिलाफ़ जो जेको आहे उहो हक़ न आहे जो रसूल अकरम जन जे कौल ऐं फ़ेल जे मुक़ाबले में पाण पहुची बीहे। ॿी रिवायत साॻो सही मुस्लिम मां, ये रिवायत उमूमन तव्हां ॿुधी हूंदी, पढ़ी वेंदी आहे। साद इब्न अबी वक्कास रसूल अकरम जे मशहूर साथियुनि मां आहे। मदीने में अमीर शाम अचे थो, अमर मुआविया इब्न अबी सुफियान सादन, साद खे मुआविया इब्न अबी सुफियान हुकुम कयो। जॾहिं हुन इनकार कयो त चवण लॻो, मा मनाका अन तसुब्ब अबा तुराब, तोखे कहिड़ी शइ आहे जो तूं अबू तुराब खे घटि वधि नथो ॻाल्हाए? अमीर शाम चवण लॻो साद इब्न अबी वक्कास खे, छा थियो तोखे? अबू तुराब खे घटि वधि नथो ॻाल्हाए। तव्हां जिते बि रिवायत पढ़ंदो त इते अली इब्न अबी तालिब खे अबू तुराब चयो वियो। अबू तुराब अली अलैहिस्सलाम जो नालो कोन्हे, अली अलैहिस्सलाम जो नालो अली आहे। अबू तुराब रसूल अकरम जो ॾिनल लक़ब आहे। सभिनी खे ख़बर आहे त रसूल अकरम जो ॾिनल लक़ब आहे। बनी उमैया इहो अबू तुराब चई जॾहिं सभु था कराइनि, इन जो मतिलबु इहो आहे त अली इब्न अबी तालिब खे कोन था कराइनि, रसूल अकरम खे था कराइनि। छो त इहो लक़ब रसूल अकरम जो ॾिनल आहे, ऐं रसूल अकरम जे ॾिनल लक़ब ते था कराइनि। चए थो छो नथो करे अबू तुराब ते, घटि वधि छो नथो कराए? साद इब्न अबी वक्कास चयो, जेसि ताईं मूंखे रसूल अकरम जो अली इब्न अबी तालिब जे शान में ये टे हदीसूं यादि रहंदियूं, तेसि ताईं मां अबू तुराब खे घटि वधि नथो ॻाल्हाए सघां। कहिड़ियूं हदीसूं? पहिरीं हदीस चवे थो रसूल अकरम जन हिकु ग़ज़वे में ॿाहिरि निकिता ऐं अली इब्न अबी तालिब खे पंहिंजो जानशीन छॾियो मदीने में। अली इब्न अबी तालिब आयो, या रसूलल्लाह मूंखे तव्हां ॿारनि ऐं ख़वातीन जे विच में छॾे था वञो। रसूल अकरम जन फरमायो, छा तूं हिन ते राज़ी न आहे? अमा तर्ज़ा अन तकून मिन्नी बिमंज़िलति हारून मिन मूसा इल्ला अन्नहु ला नुबुव्वत बअदी, छा तूं हिन ते राज़ी न आहे त तुंहिंजी हैसियत मूंसा उहा ई थिए जेका मूसा सां हारून जी हुई, सवाइ इन जे जो मूंखां पोइ नबूवत न आहे। चयो त पहिरीं हदीस आहे, जेसि ताईं मूंखे इहो यादि रहंदो मां अबू तुराब खे बुरो न थी सघां। ॿी हदीस चए थो ख़ैबर में रसूल अकरम जन मोकिलियो ऐं अली अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ फरमायो त सुभाणे मां आलाम हुनखे ॾींदुसि
जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत थो करे ऐं जंहिंसां अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल मोहब्बत थो करे। जो तो जेसि ताईं मूंखे इहो यादि हूंदो तेसि ताईं मां बुरो न चवंदुसि। टियों चयो त जॾहिं इहा आयत मुबाहले वारी नाज़िल थी फकुल तालो नदो अबनाअना व अबनाकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम, त रसूल अकरम ने छा कयो? दआ रसूल अल्लाह अली इब्न अबी तालिब खे सॾियो, व फातिमा खे सॾियो, व हसनन व हुसैनन हसन हुसैन खे सॾियो, उन्हनि ते चादर विधी ऐं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहली, पालणहार ही आहिनि मुंहिंजा अहले बैत, ही आहिनि मुंहिंजा अहले बैत। इन करे रसूल अकरम जन हिननि खे अहले बैत चयो। अगर ॿिया बि हुजनि हा इन दर्जे वारा, रसूल अकरम जन इहो कोन चवंदा त ही मुंहिंजा अहले बैत, चवंदा ही मुंहिंजे अहले बैत मां आहिनि, छो त ॿिया बि आहिनि। अगर ॿिया बि हुजनि हा त पोइ चवणो ईअं आहे ही मुंहिंजे अहले बैत मां आहिनि, यानी ही बि अहले बैत आहिनि, ॿिया बि आहिनि, लेकिन न, रसूल अकरम फरमायो हाउलाए अहली, ही आहिनि मुंहिंजा अहले बैत। यानी सिर्फ़ इहे बि न आहिनि, ॿिया सुकूनत वारा आहिनि, रिश्ते वारा आहिनि, लेकिन मनसब वारा ही अहले बैत। ॿ रिवायतूं सही मुस्लिम, ॿ रिवायतूं ॿियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाल मोहम्मद ते। इमाम हाकिम नीशापुरी उनजो किताब आहे सही बुखारी ऐं सही मुस्लिम खां पोइ मुस्तदरक अला सहीहैन, जंहिंमें उहे रिवायतूं जमा कयूं अथई जेके सही त आहिनि, लेकिन इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम उन्हनि खे जमो न कयो, उन्हनि खे जमा कयो आहे, किताब जो नालो रखियो मुस्तदरक अला सहीहैन। उनजी रिवायत जेका आहे उहा तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो। हीअ रिवायत हज़रत उम्मे सलमा खां आहे। उम्मे सलमा रसूल जे अज़वाज मां हिकिड़ी अज़वाज आहे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। हज़रत उम्मे सलमा रिवायत थी करे फी बैती मुंहिंजे हुजरे में नज़लत हाज़िहिल आयत, ही आयत मुंहिंजे हुजरे में नाज़िल थी। कहिड़ी? इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुम रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इहा आयत मुंहिंजे हुजरे में नाज़िल थी आहे। इहो मतिलबु आहे त बाक़ी आयतुनि खां जुदा नाज़िल थी आहे, मुंहिंजे हुजरे में इहा आयत नाज़िल थी आहे। फअरसल रसूलुल्लाह, जॾहिं इहा आयत नाज़िल थियण वारी हुई, रसूल अकरम जन कंहिंखे मोकिलियो इला अली व फातिमा व हसन व हुसैन, सॾे अचो अली इब्न अबी तालिब खे, फातिमा खे, हसन हुसैन खे, सॾे आया। रसूल अकरम चादर विधी ऐं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती, पालणहार ही आहिनि मुंहिंजा अहले बैत, मुंहिंजे अहले बैत मां आहिनि न, ही आहिनि मुंहिंजा अहले बैत। कालत उम्मे सलमा चयो या रसूलल्लाह व अना मिन अहले बैत, छा मां अहले बैत मां आहियां? पाण इन्नके अहली, तूं मुंहिंजे अज़वाज मां आहे, खैरुन भलाईअ ते आहे, व हाउलाए अहले बैती, लेकिन मुंहिंजा अहले बैत ही आहे। तूं नेकीअ ते आहीं, भलाईअ ते आहीं, मुंहिंजे अज़वाज मां आहे, लेकिन हाउलाए अहले बैती अल्लाहुम्मा अहली अहक्कु, पालणहार ही मुंहिंजा अहले बैत आहिनि जेके मूं ते बि सभिनी खां वधीक हक़ रखनि। हिकिड़ी रिवायत में थोरो तकलीफ़ बर्दाश्त कजो। अॼु हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। ये रिवायत हाफिज इब्न असाकिर तारीख़ दिमिश्क में रिवायत कयो ऐं इन खां पोइ चवे थो त हाज़ा हदीसुन सही, हीअ हदीस सही है। हीअ हदीस बि साॻी हज़रत उम्मे सलमा ज़ौजे नबी खां आहे। उम्मे सलमा बीबी उम्मे सलमा चवे थी नज़लत हाज़िहिल आयत
फी बैती, ये आयत मुझे घर में नाज़िल किया है। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। यो आयत जो यो हिस्सो बीबी चेती अलहदा आयत है, यो मुझे हुजरे में नाज़िल किया है, मुझे हुजरे में नाज़िल किया है। कुल तो मां चयो या रसूल अल्लाह अलस्तु मिन अहलिल बैत, छा मां तहां जे अहल बैत मां ना हां। काला इन्नके इला खैरिन, बेशक तू नेकीअ ते आए। इन्नके मिन अज़वाजिर रसूल, बेशक तू रसूल जे अज़वाज मां आहे। कालत हाणे बीबी थी चवे, बीबी उम्मे सलमा, व अहलुल बैत, अहल बैत केर आहे? हाणे कंहिंजो कौल आहे? बीबी उम्मे सलमा से। बीबी उम्मे सलमा जी अहल बैत केर आहिनि? व अहलुल बैत रसूलुल्लाह व अलीयुन व फातिमा वल हसन वल हुसैन। अहल बैत केर आहिनि? मोहम्मद मुस्तफा, अली मुर्तजा, फातिमा ज़हरा, हसन हुसैन, अहल बैत इहे आहे। हाणे तव्हां ॾिठो, हज़रत बीबी आयशा चवे थी अहल बैत इहे, उम्मे सलमा चवे थी अहल बैत इहे, रसूल अकरम फरमाइनि था अहल बैत इहे आहिनि। हाणे अगरि को 14वीं सदीअ जो मुलो कावड़िजी पवे ऐं चए त ॿिया आहिनि, उनजी ॻाल्हि खे कोई हैसियत कोन मिलंदी। छो त जॾहिं कंहिं आयत जी तफ़सीर ख़ुदि रसूलुल्लाह करे छॾी हुजे त ॿिए कंहिं वटि कोई हक़ ई नथो रहे जो पंहिंजे तरफ़ां का ॿी तफ़सीर करे। बसि घणी तकलीफ़ ॾिनमि तव्हांखे। 8 मुहर्रम जी राति ऐं 8 मुहर्रम मंसूब आहे हज़रत अब्बास। आशूर जे सुबह जो जॾहिं इमाम हुसैन पंहिंजे लश्कर खे तशकील ॾिनो, लश्कर 72 माण्हुनि जो लश्कर आहे, कहिड़ो लश्कर, लेकिन न, मौला नज़्म ॾिनो आहे। साॼो हिसो ठाहियो, खाॿो हिसो ठाहियो, विच ठाहियो, क़ल्ब लश्कर। उन विच लश्कर में पाण बीठा ऐं इन लश्कर जो अलम हज़रत अब्बास आहे। क़ल्ब लश्कर में पाण आहिनि ऐं इन क़ल्ब लश्कर जो अलम हज़रत अब्बास आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हज़रत अब्बास जो मक़ाम इमाम हुसैन जे नज़र में छा आहे। हाणे सुबुह खां शहादतुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे। तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे चुको आहियां, सुबुह जो अव्वल यज़ीद जे पूरे लश्कर 30,000 जे लश्कर इमाम हुसैन जे पूरे लश्कर ते हमिलो कयो ऐं इन पहिरें हमले में मौला जा 50 साथी शहीद थिया। इन खां पोइ हिकु हिकु थी मुक़ाबले जे लाइ सिलसिलो शुरू थियो आहे। असहाब वञनि था, इन खां पोइ अहले बैत वञनि था। हज़रत अब्बास जंहिंजी शुजात तारुफ़ जी मोहताज कोन्हे, जॾहिं बि मौला वटि अचनि था, मौला मूंखे इजाज़त ॾियो, मौला जो जवाबु हिकिड़ो आहे, उहो इहो आहे, अब्बास तूं मुंहिंजे लश्कर जो अलमदार आहे। जॾहिं लश्कर जो अलमदार हलियो वञे त लश्कर हलियो वेंदो आहे। इन करे मां तोखे कीअं इजाज़त ॾियां। बसि रिवायत चवे थी त इमाम हुसैन रहिजी विया, हज़रत अब्बास रहिजी। न हबीब इब्न मुज़ाहिर रहियो, न अली अकबर रहियो, न कासिम रहियो। वो लश्कर किथे आहे जंहिंजो मां अलमदार। मौला इमाम हुसैन फरमायो आहे, अब्बास अच, ॿई गॾिजी ॿारनि जे लाइ पाणीअ जी सबील कयो। कोशिश था कयूं शायदि कुझु पाणी हासिल करे।
इमाम हुसैन पंहिंजे पूरे इन जिहाद में ॿिए कंहिं सां गॾिजी जिहाद न आहे कयो सवाइ हज़रत अब्बास। हज़रत अली अकबर सां गॾु न आहे वियो, हज़रत क़ासिम सां गॾु न आहे वियो, हबीब इब्न मुज़ाहिर सां गॾु न आहे वियो, हज़रत अब्बास सां गॾु छो था वञनि? शायदि शुजाअत में पंहिंजे उन भाव वांगुरु सम्झंदा हुजनि, इन करे चवनि था भाव अच गॾिजी जिहाद था कनि। जिहाद जो वरी अजीब तरीक़ो मोला रखियो। इमाम हुसैन हज़रत अब्बास खे चवनि था अब्बास तूं अॻियां अॻियां हल, मां तुंहिंजी पोयां हिफ़ाज़त कंदो। अजीब आहे मौला जो इहो सीरत जो नमूनो हज़रत अब्बास लाइ अजीब आहे। इन करे त हर इंसान चाहींदो आहे त मां पंहिंजे इमाम जी हिफ़ाज़त कयां, लेकिन इमाम हुसैन छा था फरमाइनि अब्बास तूं अॻियां अॻियां हल, मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। इन मथां हज़रत अब्बास जी मक़ाम खे सम्झी सघो था। शायदि मौला अॻियां अॻियां इन करे रखियो हुजे छो त हज़रत अब्बास खे पंहिंजे बाबा अलीअ जी जाइ ते रखंदो हुजे हुसैन। इन करे अब्बास अॻियां अॻियां मौला परियों परियों हिफ़ाज़त कंदा था अचनि। हज़रत अब्बास जिहाद कयो आहे, फुरात में पहुता आहिनि। मौला अब्बास पंहिंजी मश्क पाणीअ सां भरी आहे। रावी चए थो मूं ॾिठो पियो अब्बास अव्वल मश्क भरी, जॾहिं मश्क पंहिंजे कुल्हे ते रखी आहे त हज़रत अब्बास हथ में हिकु लप में कुझु पाणी खयो आहे, मथे खयो, लेकिन पीअण जे बजाए हारे छॾियो। जेको मां सम्झी न सघियुसि त अब्बास खयो छो, खयो त पोइ हारियो छो? चई मूंखे उन वक़्तु सम्झ में आयो जॾहिं अब्बास ॿाहिरि निकितो ऐं रज़्ज़ पढ़ंदे निकिरे थो अब्बास तोखे शर्म न ईंदो हुसैन जा ॿार उंझायल हुजनि ऐं तूं पाणी पी? अब्बास जा नफ़्स तोखे शर्म न ईंदो जो हुसैन जा ॿार उंझायल हुजनि ऐं तूं पाणी पीए? अब्बास निकितो, मश्क कुल्हे ते आहे, पाण जिहाद कंदे अचनि था, कोई साम्हूं नथो अची सघे। हिकिड़े सिपाहीअ खजीअ जे वण जे पोयां लिकी बीठो आहे ताकी हज़रत अब्बास जॾहिं गुज़रे त लिकी हमिलो कयां। हज़रत अब्बास गुज़रियो, हिन हमिलो कयो आहे। हज़रत अब्बास जो साॼो बाज़ू कलम थियो आहे, पाण मश्क पंहिंजे खाॿे बाज़ू में विधी आहे। अॻिते वधनि था ऐं फरमाइनि था वल्लाहि इन ततअतुमू यमीनी, अल्लाह जो कसम अगरि तव्हां मुंहिंजो साॼो बाज़ू कलम कयो आहे मूंखे काई परवाह कोन्हे। इन्नी उहामी अबदन अन दीनी, मां सदाईं पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। व अन सादिक़िल यक़ीन, इमाम सादिक़िल यक़ीन जी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। उहो इमाम केरु आहे? नजलिन नबी ताहिरिल अमीन, जेको ताहिर ऐं अमीन नबीअ जो फर्ज़त हुसैन आहे, मां उन जी बि हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। हज़रत अब्बास अॻिते वधंदा रहिया, कंहिं ॿिए वरी लिकी हज़रत अब्बास जे खाॿे बाज़ूअ ते हमिलो कयो, खाॿो बाज़ू कलम थियो आहे। हज़रत अब्बास मश्क पंहिंजे झोल में खई आहे, लेकिन घोड़े जो रुख ख़याम जे पासे आहे, शायदि इहा मश्क पहुची सघे। लेकिन हिकिड़ो मौक़ो उहो आयो जॾहिं एतिरा तीर वसिया जो हिकिड़ो तीर इन मश्क में लॻो, मश्क मां पाणी वहण लॻो। इहो मश्क मां ॼण त पाणी नथो वहे, अब्बास जो ॼण त साह पियो थो निकिरे। मश्क मां पाणी वही वियो। रावी चए थो मूं ॾिठो हज़रत अब्बास पंहिंजे घोड़े जो रुख वापसि वरी फुरात जे पासे कयो आहे, शायदि इन करे
त शायदि वरी मश्क भरे सघे। लेकिन जीअं हज़रत अब्बास फुरात जे तरफ़ रुख़ कयो आहे, पोयां अची लिकी कंहिं मलऊन हज़रत अब्बास जे सर ते हमिलो कयो। हज़रत अब्बास हाणे पंहिंजो पाण खे संभाले न सघिया, ज़ीनतां ज़मीन ते अचनि था ऐं पंहिंजे मौला इमाम हुसैन खे सलाम कनि था। अस्सलामु अलैका या अबा अब्दिल्लाह, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम। मौला इमाम हुसैन जो इहो जुमिलो ॿिए कंहिं शहीद जे लाइ न आहे। मौला फरमायो अल आन अनकसर ज़हरी, हाय हाणे मुंहिंजी चेल टुटी पई। वक़ल्लत हीलती, मुंहिंजो सहारो हलियो वियो, मुंहिंजो सहारो हलियो वियो। तव्हां इन जुमिले जी क़ीमत सम्झो। पूरी काइनात जो सहारो इमाम, लेकिन इमाम चए थो मुंहिंजो सहारो अब्बास हलियो वियो। अला लानतुल्लाहि अला सयअलमुल लज़ीना ज़लमू।